मौजूदु आहियूं। सकाफ़ती ॾियार जेके मल्हाया वञनि था त उहे असां सिंध जी सकाफ़त खे उजागर कनि था ऐं असां सिंधियुनि जी सकाफ़त जेका आहे उहा एॾी निर्वार आहे। जेकॾहिं तव्हां किथे बि पाए वेंदो, अजरक टोपी पाए वेंदो, तव्हांखे परे खां चवंदा त हे सिंधी आहे ऐं हिन जी सुञाण आहे। पर उहा अॻु में कुझु तयमामा जेको आहे पोते थी चुकी हुई, पर हिन सिंधी मीडिया जे हवाले सां ऐं सकाफ़ती ॾींहं मल्हाइण जे हवाले सां अॼु पूरी दुनिया में इहा उजागर थी रही आहे त असां इन ॾींहं खे ईद जीअं सिंधी माण्हू मल्हाइनि था ऐं पंहिंजे सिंधी लिबास में आहिनि ऐं इनशा अल्लाह जेको आहे इहा मल्हाए बि रहंदी। ऐं इन सां गॾोगॾु जेका असांजी इन में जेका असांजी हीअ मुआशी हवाले सां जेको अजरक जो मसइलो हुयो या टोपी जो हुयो उहो पोइ वञे पियो, पर हिन ॾींहंनि मल्हाइण सां उहा असांजी मुआशी मैसियत बि जेको आहे मुस्तहकम थी आहे। अजरक ऐं टोपीअ में ख़रीदारी थी आहे ऐं जेके सिंधी जेके हुनर आहिनि उन्हनि में ख़रीदारी थी आहे ऐं उन्हनि जी माली सहायता बि थी आहे ऐं इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे त असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण सां गॾोगॾु जेको आहे सो असां इहे जेके पंहिंजा सकाफ़ती इंशाअल्लाह उम्मीद कयूं था 1 डिसंबर ते बि एतिरा ई ख़ूबसूरत प्रोग्राम अरेंज कंदो ऐं असां उन सां बिल्कुलु साथ में हूंदासीं। ऐं हीउ कल्चर आहे, असांजो कल्चर आहे, पंहिंजो कल्चर आहे, हिकु सिंध आहे, हिकिड़ो कल्चर आहे। इंशाअल्लाह जेको असां राजा भुट्टो सां गॾु राजा साहब भैया साहब सां गॾिजी करे असां इंशाअल्लाह कल्चरल डे 1 डिसंबर ते बि भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। जो कि जेकी मच कचहरी थी रही आहे इहा हिकिड़ी बहितरीनु असांजे लाइ हिकिड़ी पुराणी यादि आहे जेकी असां मच जे जेके सुगड़ घुरायासीं उन्हनि पंहिंजो लुत्फ़अंदोज़ थियासीं। ऐं हीअ जेकी असांजी सकाफ़त आहे हीअ पुराणी 5000 साल पुराणी सकाफ़त आहे जेकी असीं ईअं सम्झो जेकी पुराणी माना घटि थियण वारी हुई उहा हाणे हीअ नई से उजागर थी रही आहे। इन में सभु असांजी जेकी मल्टीमीडिया आहे या प्रिंट मीडिया आहे उनजो वॾो किरदारु रहियो आहे, जंहिंजे ज़रिए असां पूरी दुनिया ताईं असां इहो पंहिंजो पैगाम अजरक टोपी पंहिंजी शो करे रहिया आहियूं। ऐं हीअ असांजी अमीर तरीन असांजी सकाफ़त लेखी वञे थी पूरी दुनिया में। असांजो जेको हिन जे अचण सां सकाफ़ती ॾियारे अचण सां असांजो जेको पुठिते पहले जेको घरू हुनर हुयो उहो बि त हाणे उजागर थी रहियो आहे। काफ़ी बेरोज़गार जेके हुया उहे रोज़गार जी तरफ़ अची रहिया आहिनि। इन जे करे ई असांजो जेको पुठिते पहल जेको बि पहली जा इलाइक़ा हुआ जेके टोपी या ॿियो जेके सकाफ़ती शयूं ठाहींदा हुआ उहो ईअं सम्झो मुअल अक्सर मरिजी वियो हुयो, उहो ईअं सम्झो ॿीहर जनरेट थिए थो ऐं उहो ॿीहर इहो मार्केट में अची रहियो आहे। ऐं हिकिड़े क़िस्म सां सुठो मुशाइरो बि थियो ऐं तमामु डॉक्टर अदीब बि हुया ऐं तमामु हीअ कचहरी भली थी आहे। समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी ख़ासि करे तमामु पंहिंजे ज़िले शिकारपुर जे जेके बि इर्द गिर्द जा दोस्त ॻोठनि उताकूं समूरनि खे गुज़ारिश आहे त हिकु कचहरी पंहिंजी उताक ते हिकिड़ो भरपूर नमूने सां कराए। हिकिड़ो सबूत आहे सिंध हुजण जो, पंहिंजी सकाफ़त सां प्यार मोहबत करण जो सबूत आहे। तव्हांजी महिरबानी वरी हयाती आहे त हिकिड़ो शेर त असांखे ॿुधायो लतीफ़ सरकार भिटाई साहब फरमायो आहे। भिटाई साहब से तमामु इहा गॾिजी अदी जी एकता जी ॻाल्हि भिटाई साहब पहिरों करे छॾी आहे। ऐं हाणे असां अली काज़ी साहब जेको सिंधियुनि माण्हुनि खे बेदार कयो आहे जाॻायो आहे उनजी वॾी महिरबानी आहे। लतीफ़ अॻ में चई छॾियो उहो किताब में शहर रखियो आहे थियो, जॾहिं उनखे खोले पढ़ियो आहे त ईअं लॻे थो त लतीफ़ असांखे अॻ में पैगाम ॾेई छॾियो आहे। त भिटाई साहब फरमायो आहे त कंवल पाड़ूं पतार में भंवर भिरे आकाश ॿिन्ही संधी ॻाल्हिड़ी राज़ कांदी रास त इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेॾा।